रियाज़ खोसो सवाल किया है त शादी वारा शख्स जेके 3 या 4 साल ॿाहिरि मुल्कनि में रहनि था कमाइण जे लाइ, एतिरो अरसो पंहिंजी घरवारी खां परे रहण सां को तलाक वग़ैरह ते असरु पवंदो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं को शख़्स पंहिंजी घरवारी खां जुदा रहे थो, इन जुदाई सां तलाक ते को बि असरु न पवंदो, पोइ चाहे जेतिरा बि साल पंहिंजी घरवारी खां जुदा रहे। हिन करे जो शरीयत मुबारका मर्द ऐं औरत जे विच में जुदाई जी का हद मुक़ररु नाहे कई, उहे चाहे जेतिरो बि वक़्तु रही सघनि था। अलबत्ता हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां हिकु हदीस मुबारका हुआ जंहिंमें पाण फरमायो अथनि त 4 महीननि खां वधीक शख़्स पंहिंजी घरवारी खां जुदा न रहे। जीअं सुनन कुबरा में हदीस मुबारका हुआ त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजी न्याणी सैयदा हफ़्ज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन खां सवाल कयो त कम अक्सर मां तस्बिरुल मरअतु अन ज़ौजिहा, ए हफ़्ज़ा ॿुधाए त औरत पंहिंजे मुड़ुस खां केतिरो वक़्तु परे रही सब्र करे सघे थी। पाण फरमायाई सित्ततो औ अरबतो अशहुरिन, 6 महीना या 4 महीना। फ़क़ाल उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो ला अहबिसुल जैश अक्सर मिन हाज़ा, पाण फरमायूं त इन अरसे खां वधीक आऊं कंहिं बि लश्कर खे पंहिंजी घरवारियुनि खां जुदा रहण जी इजाज़त न ॾींदुसि। हिन हदीस मुबारका में मालूम थियो त 4 महीननि खां वधीक पंहिंजी घरवारी खां जुदा रहण न घुरिजे। ऐं उलमाए किराम इहो फरमायो आहे त जेकॾहिं को शख़्स पंहिंजी घरवारी खां 4 महीना जुदा रहे थो त उहो गुनाहगार थींदो। ऐं इन जे गुनाह जो सबबु इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कुल्लुकुम राइन व मसऊलुन अन रइयतिही, अवां मां हर हिकिड़ो धनार आहे ऐं उन खां उन जे धन जे मुतालिक़ सवाल कयो वेंदो। अहिड़े तरीक़े सां मुड़ुस खां बि सवाल थींदो उन जी घरवारी जे मुतालिक़। जेकॾहिं को शख़्स पंहिंजी घरवारी खां 4 महीननि खां मथे जुदा रहे थो त औरत खे गुनाह ते गोया के मजबूर करे रहियो आहे, उहो हराम कमु करे वेहंदी। इन जे करे हिन जे मथां लाज़िम आहे उन खे गुनाह खां रोके ऐं उन जी ख़्वाहिश खे पूरो करे। जेकॾहिं न कंदो त इन खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त सवाल कंदो, इन जे करे इहो शख़्स गुनाहगार थींदो। पर हिकिड़ी इन में ॿी बि सूरत आहे, ऐं उहा इहा आहे त जेकॾहिं को शख़्स पंहिंजी घरवारी खे ईअं चयो अथई त मां कसम थो खणा तुंहिंजे वेझो न ईंदसि, या चई त आउं 4 महीननि ताईं तुंहिंजे वेझो न ईंदसि, कसम सां इहा ॻाल्हि कई अथई, हाणे 4 महीननि ताईं पंहिंजी घरवारी जे वेझो नाहे वियो त इन सूरत में औरत खे तलाक बाइना अची वेंदी। छाजे करे जो शरीयत में इन खे ईला चइबो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमायो लिल्लज़ीन युलून मिन निसाइहिम तरब्बुसु अर्बअते अशहुरिन, रब तो फरमाए त उहे शख़्स जेके पंहिंजी घरवारियुनि सां ईला कनि था, यानी कसम खणनि था त उन्हनि जे वेझो न वेंदासीं, तरब्बुसु अर्बअत अशहुरिन, त उहे 4 महीना इंतज़ारु कंदा। फ़इन फ़ाऊ, पोइ जेकॾहिं रुजू कयाऊं फ़इन अल्लाह गफ़ूरुर रहीम, अल्लाह ताला माफ़ कंदड़ रहम कंदड़ आहे। वन अज़मुत तलाक फ़इन अल्लाह समीउन अलीम, पर जेकॾहिं 4 महीननि ताईं उन जे वेझो न विया, तलाक जो अज़म ऐं इरादो कयो अथनि त बेशक अल्लाह ताला ॿुधंदड़ ॼाणींदड़ आहे। हिन आयत मुबारका में रब करीम इरशाद फरमायो त जेको शख़्स कसम खणी पंहिंजी घरवारी खां 4 महीननि ताईं वेझो नथो वञे त उहो इला थी वियो। इला जी सूरत में तलाक उन ते अची वेंदी। पर जेकॾहिं 4 महीननि जे अंदरि ई रुजू करे थो, यानी उन सां बिसरी करे थो, त पोइ तलाक न थींदी। ऐं तलाक बाइना उनखे चइबो आहे जो हिकिड़ी तलाक थींदी ऐं उन सां नओं निकाह थींदो, हलाले वग़ैरह जी ज़रूरत नाहे। अल्लाहु अअलम बिस्सवाब।